अस्सलाम नाज़रीन, मैं तव्हांजो पंहिंजो होस्ट उस्मान सेठार चरियो स्टूडियो में इन टाइम मूंसां महिमान मौजूदु आहे जेको आहे त मवाली मखणो। उहो आहे त नाले जो मखणो नालो त मखण त को ख़बर न आहे अलाए कीअं मवाली थो निभागो, न त मखण जहिड़ा माण्हू कॾहिं मवाली न थींदा आहिनि। सम्झे इन टाइम मां तव्हांखे पंहिंजे जेके महिमान सां मिलाईंदुमि उहो आहे मवाली मखणो। हा मवाली मखणो अली मदद बाबा तो असांजी पंहिंजे चैनल में घुराए असांजी बाबा जो इज़त करे थो। बाक़ी उहे त असांजी टके जी बि इज़त न आहे। माण्हू चवंदा आहिनि मवाली घर खां वांदा हूंदा आहिनि। मवाली मखणा इहो ॻाल्हि ॿुधा तव्हांजी भला जो मवालियुनि जी कहिड़ी ज़िंदगी आहे, कहिड़ी इज़त आहे, तव्हांजी घर में इज़त आहे या न आहे? हा तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु रुपए जो रुपयो सची आहे बाबा। असां मवालियुनि जी माशरे में टके जी बि इज़त न आहे। जाथों भी असांखे अवाम ईअं ॾिसे थी ॼण पाणी में कसाई करे थी आहे। उहो हक़ ते अवाम बि आहे न, घर वारा बि असांखे नथा सहन पिया की अवाम छा करे। भला कोई अहिड़ो वाक़ियो ॿुधो तव्हां नशा पता कंदा आहियो, कहिड़ी हंधि कंदा आहियो, किथे कंदा आहियो? नशो पतो बाबा असां हिकु चकर जेको जहाज़ जे एयरपोर्ट जे हेठो पिया करूं, हीअं बि जहाज़ वञे पियो, हीअं बि जहाज़ वञे पियो। नशो पतो कंदा कंदा ख़बर उहा पई त ॾिठो जो पुलिस अची वई। पुलिस जो आई त मां भॻा थिए सभु। हाणे हल्के जहाज़ में टे ॼणा हुयासीं, हिकिड़ो हिकिड़े खे चुंबड़ियो, ॿियो ॿिए खे चुंबड़ियो, टियों वरी जे वटि आख़िरी में भंग ऐं डंडो गुंडो हुओ वरी आख़िरी हिकिड़े खे चुंबड़ियो। अब पोइ छा थियो, पोइ वरी इहो थियो त हिकु ॿिए खां पुछा पिया करियो। मथो मां पुछा कयो ॾेर हाल सामान सड़ी खयो, वरी विच वारो चए हा बाबा मां त न खयो आहे, मुंहिंजे हेठों को पुछा कर, हेठों को जो पुछा कयो जे मां ॾेर हाल भग खई जा चस बस या न चए हा बाबा बिल्कुलु खयोसीं। और मां पुछा कर यार कितनी खई थी, हो चए एडी जो कयो ईअं जो कयो हाथ त सॼे के केरे फाको कयोसि। मवालियुनि जी इहा इज़त हूंदी, जाल में बि किरूं था, नशे में बि किरूं था बाबा। एॾे अहिड़ा जो बुथा कमु कंदो त पोइ तव्हांजी बाबा कहिड़ी इज़त थींदी? तव्हांजी कोई इज़त न थींदी न, माशरो बि हक़ ते आहे। हाणे तव्हांजे बुथा कमु कंदो मवाली, कहिड़ा तव्हांजा कमु भला आहिनि तव्हां ॿुधायो? हा तव्हांजी ॻाल्हि बाबा तूं सही थो चए, तूं चवंदो त नशो छॾूं राति जो ऐड था करूं ॼण उहा थोरो सिरा मगज़ ते रखे चवंदा हुआ सुबुह जो असुल नशो न कंदासीं। बसि मवाली हिक ॿिए सां ठुप न मिलंदासीं, निंड खां उथूं था त ठक वरी साॻी नशे जे पते जे कारण असां बि लूसी कुते वांगुरु ॾाढो नशो छॾंदासीं। अच्छा घर में बि नथो, भला ॿाहिरि में अवाम में तव्हांजो जेको आहे छा शौर आहे, छा इज़त आहे? तव्हां वेंदा आहियो जॾहिं बि घुमंदा फिरंदा आहियो, तव्हांखे माण्हू कहिड़े नज़र सां ॾिसंदा आहिनि, कहिड़े हिसाब सां ॾिसंदा आहिनि? मवाली मखणे जे नाले सां मशहूरु थिया त इहा मशहूरी कहिड़े कम जी बाबा? हर को चए थो मवाली मखणो, हरू भरू जेब सखणो ख़ाली, मवाली मखणो कहिड़े कम जो? ख़ाली मवाली मखणो आहे, ॿियो त अकुल टके जो बि न आहे। बसि इहो महिरबानी यूट्यूब वारनि जी बड़े थोरो अॻिते करे असांखे मशहूरु कयो, बाक़ी मवाली कंहिं कम जा बि न आहियूं बाबा। जेकॾहिं तव्हां मवालियुनि खे अगरि कोई हक़ मिले ऐं चए तव्हांजो मवाली कॾहिं इलेक्शन में उथो त पोइ तव्हां माना जेको आहे तव्हां हुकूमत जे बारे में छा तव्हां चवणु चाहींदो? बाबा मां इहो ई चवणु चाहियां थो, इहो ई चवां थो त बसि मवाली जेको आहिनि माशरे में न, उहे महिरबानी करे पंहिंजी भंग छॾे ॾिन। असां मवाली जी थोरी घणी किथे इज़त थिए, किथे मिनिस्टर थियूं, किथे MPA थियूं, किथे वज़ीर आज़म थियूं, असां मवाली में इलेक्शन में उथूं त असांजो फ़ाइदो आहे न। माना तव्हां बि माना चओ था त असां उथूं सियासतदान थियूं, माना तव्हां बि माना सियासतदान, माना तव्हां चओ था त असां बि माना उथूं इलेक्शन में, तव्हांखे वाउंट केरु ॾींदो बाबा? उहे बाबा असांजा सियासतदान बि ईअं सम्झो मवाली वांगुरु भॻल आहिनि, ॿियो छा? पोइ असांजे हुकुमरान छा कमु पियो कनि जो असां मवाली इलेक्शन में असांजो हक़ न आहे? असांजो हक़ आहे बाबा, जो उहे वरी कहिड़ा कमु था करनि, उहो पंहिंजो पेट था भरनि, ॿियो छा था करनि? तव्हां ॿुधायो की तरक़ियात कमु किथे थिया आहिनि? काथे ठुप न थिया आहिनि बाबा। जेको चढ़े थो पंहिंजी जेब में, जेको चढ़े थो पंहिंजी, कोई हिकु मवाली भला आहिनि न, पर चर्स पतो वठी पंहिंजे लुटी पी वेंदी आहे। हे त सरेआम खान था, कोई चवण वारो बि न आहे। माना असांजी हुकूमत अहिड़ी आहे त कोई टके जो बि कमु नथो करे, माना रुपए में माना जेको आहे 12 आना पाण खाए भलो आहे, 4 आना में माना कमु नथी करे। अला मां आवाम खे इहो ई बसि हिकिड़ो अर्ज़ु कंदुमि बाबा, असां मवालियुनि जो आहे, महिरबानी करो पंहिंजे पुटनि नंढनि खे बचनि खे पंहिंजो इहो पैगाम तव्हांखे ॾियां थो त बाबा नंढे ॿारनि खे तालीम करायो, पढ़ायो लिखायो, कोई सुठी इज़त वारी नौकिरी वठी ॾियो, बाक़ी असां वांगुरु बाबा मवाली न कजो। नाज़रीन इहो मवाली मखणो जेको चइबो त मूंखे इलेक्शन में उथण जो मौक़ो मिले त मां अलाए छा छा कंदुमि, छा भत छा बिस्मिल्लाह मवाली जो इलेक्शन। नाज़रीन जेको हीउ चरियो स्टूडियो में मां जेको मवाली असांजो महिमान हुयो, हीउ चरियो स्टूडियो तव्हांखे अगरि हीउ प्रोग्राम असांजो वणे थो त महिरबानी करे
मुंहिंजो चैनल आहे उस्मान सेठार ऑफिशियल, हुन खे लाइक करो ऐं सब्सक्राइब करो। इंशाल्लाह तव्हांखे नेक्स्ट में भले महिमान सां ऐं सुरीले महिमाननि सां तव्हांखे मुलाक़ात कराईंदो। इजाज़त ॾींदो। अल्लाह हाफ़िज़।